ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अल्लाह जा लख एहसान आहिनि। अल्लाह ताला चाहियो त ही रमज़ान बि अल्लाह नसीब कयो। गारंटी कंहिंजी बि कान्हे, न मुंहिंजी न कंहिं ॿिए जी, लेकिन पोइ बि असां रब जा शुक्रगुज़ार आहियूं जो असांखे रमज़ान नसीब कयो अथसि। ऐं अल्लाह ताला जा थोरा मञूं था त वरी ही असांजो प्रोग्राम महिरान टीवीअ ते रोज़ानो हलंदो 3 बजे, जेको तव्हां ॾिसंदो ऐं उनखां पोइ रिपीट थींदो 2-3 दफ़ा 24 कलाकनि में। अल्हम्दुलिल्लाह असां शुरू कयूं था ॼण पहिरीं तरावी, जंहिंमें असां सूर फातिहा ऐं सूर बकरा जूं आयतूं कुझु पढ़ंदासीं ऐं तव्हांखे सवली सिंधीअ में तव्हांखे उनजी माना ॿुधाईंदुसि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरुआत कयूं था सूरत अल फातिहा खां। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हाणे ॻाल्हि इहा आहे त रब्बिल आलमीन इन मां असांखे छा थो अंदाज़ो थिए त हीउ जेको असांजे अल्लाह निज़ाम ठाहियो आहे सिर्फ़ु पाकिस्तान लाइ न आहे, रुगो मुस्लमाननि लाइ न आहे, पर हू पालींदड़ सस्टेनर आहे सॼे आलम खे। माना हिन दुनिया जे तख़्ते ते जेके क़ौमूं आहिनि, जर्मन आहे, अमेरिकन आहे, रशियन आहे, सभिनी जो पालींदड़ रब आहे ऐं सभिनी खे अल्लाह ताला हिदायत ॾियणु चाहे थो। पर हाणे एॾो पावर रखण जे बावजूदि पंहिंजे नाले छा थो अल्लाह ताला फरमाए, चए थो अर्रहमान रहीम। यानी अर्रहमान रहीम माना त एॾो पावर रखण जे बावजूदि बि अल्लाह जी नज़र रहम वारी आहे। ॾिसो न, जेकॾहिं मां आहियां या तव्हां आहियो, कॾहिं कॾहिं कंहिं ते कावड़ ईंदी आहे, चवंदा वञी मारे चऊंसि, मरे धकाणो कयूं, केॾी चिड़ ईंदी आहे। ऐं हेॾो ख़ालिक़े काइनात जेको एॾो पावर अथसि जो इन में दुनिया तबाह करे छॾे, पर नथो करे, माना एॾो टॉलरेट करे थो, एॾो बर्दाश्त थो करे त जीअं मन माण्हू सुधरी वञनि। रब्बिल आलमीन इन जो मतिलबु आहे त इहो जेको अल्लाह ताला हिन क़ुरान जे रस्ते ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते असांखे पहुचायो अथसि। अल्लाह ताला चाहे थो त इहो निज़ाम ऐं इहो इंसाफ़ ऐं अदुल सॼे हिन कुरे अर्द ते सॼे मुल्कनि में अची वञे। तंहिंजे करे अल्लाह ताला ॿी जाइ ते फरमायो आहे, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान, बरकत वारी आहे रब जी ज़ात जंहिं ही क़ुरान नाज़ुल कयो आहे, जंहिंमें फ़र्क़ु कंदड़ आहे फुरक़ान अला अब्दी, पंहिंजे बाने जे मथां, लियकून लिल आलमीन नज़ीरा, त इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या उन खां पोइ उन्हनि जे तालीमात खे खणी सॼे दुनिया जे मुल्कनि ताईं पहुचाइनि क़ुरान जे हिन निज़ाम जो जेको अल फुरक़ान, माना ही क़ुरान पाक बदी ऐं नेकीअ खे सेपरेट थो करे, चङाईअ खे बुराईअ खे सेपरेट थो करे, अदुल इंसाफ़ खे ज़ुल्म खां सेपरेट थो करे, जेकॾहिं हिन जे कानून ते असां हलंदा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला छा थो चए, वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन, ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे असां न मोकिलियो आहे पर रहमत करे सॼे दुनिया जे माण्हुनि जे लाइ। माना त जेकॾहिं दुनिया जा माण्हू हिन क़ुरान ते हलंदा या इनफ़रादी तौरु या घर वारा हिन क़ुरान खे माना पढ़ी ऐं इन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कोशिशि कंदा त अल्लाह जी उन्हनि जे मथां रहमत नाज़ुल थींदी। अर्रहमान रहीम 2 नाला आहिनि, रहमान बि आयो आहे, रहीम आयो आहे, माना साॻी आहे लेकिन थोरो फ़र्क़ु आहे। रहमान जो मतिलबु इन आहे त अल्लाह जो रहम कहिड़ो आहे, जीअं पीउ पंहिंजे पुटनि सां कंदो आहे। पीउ छा चाहींदो आहे त मुंहिंजा पुट पढ़नि, पोइ ट्यूशन ते न वेंदा त उनखे मारींदो बि आहे, दड़का ॾींदो आहे, सुबुह जो कॉलेज या स्कूल न वेंदा त निंड मां उथारींदा आहिनि, माना हुननि ते सख़्ती कंदो आहे त माना सुधरनि। इहो रहमान बि इन आहे त अल्लाह ताला चाहे थो तव्हां ज़कात ॾियो, तव्हां ग़रीबनि जी मदद कयो, ज़ालिम सां विड़ो, ज़ुल्म खे ख़तमु कयो, रुश्वतूं ख़तमु कयो। इन लाइ जेकॾहिं तव्हांखे माल जान लॻाइणो पए त लॻायो ऐं इहो टारगेट अचीव करे मुल्क में अदुलो इंसाफ़ क़ाइमु कयो, इहो रहमान आहे। और रहीम वरी इहा सिफ़त आहे माउ वारी, त माउ इहो कोन चाहींदी त मुंहिंजो पुटु CSS थो करे या मुंहिंजो पुटु वॾो इंजीनियर थो थिए, माउ रुॻो इहा चाहींदी त मुंहिंजे पुट खे बुख त कान लॻल आहे, हीअ अखियुनि में छो ईअं कारा दाग अची विया त निंड कोन थो करे या मुंहुं पीलो थियो अथसि, रतु कोन्हेसि, को माउ जो रुॻो इहो फ़िक्रु हूंदी आहे। अल्लाह ताला बि इहो चाहे थो त मुंहिंजा बाना जेके मुंहिंजे रस्ते ते हलनि था ख़ुशि रहनि। यानी अल्लाह फरमायो आहे क़ुर शरीफ़ में त पंहिंजो असां तव्हांखे हयातन तय्यबा ॾींदासीं,
यानी हिन दुनिया में तव्हां ख़ुशि रहंदव। ख़ुशीअ जी निशानी छा आहे त हुनजे दिलि खे सुकून हूंदो, हर वक़्तु मुश्कंदो, कंहिंसां ॻाल्हाईंदो त उनखे बि खिलाईंदो। इहा हिकिड़ी सुकून जी निशानी आहे। माना हुनखे परेशानियूं जेके आहिनि हुनखे तंग न कंदियूं या हुनखे परेशान न कंदियूं, पर हू इत्मिनान में रहंदो। मालिक यौमुद्दीन, इहा बि वॾी अलाह असांखे आथत हुजे। चए थो ॾिसो मूं तव्हांखे पैदा कयो आहे, आऊं तव्हांखे कोर्स जो किताबु ॾिनो। हे क़ुर शरीफ़ कोर्स जो किताबु आहे न, त अलाह चए थो हिन मां तव्हांजो पेपर पियो थो थिए। पर हाणे इम्तिहान जो केरु वठंदो ऐं रिज़ल्ट केरु ॾींदो, उहो अलाह चए थो मां ई आहियां। मालिक यौमुद्दीन माना हिन पेपर जी रिज़ल्ट बि मां ई असेस कंदुसि, मार्कूं मां पियो थो ॾियां ऐं तव्हांखे रिज़ल्ट बि मां ॾसींदुसि, ॿिए कंहिंजे हवाले मां न कंदुसि। त अलाह जा लख अहसान आहिनि, छो त हू त असां सां हर वक़्तु गॾु आहे न, असांजे हालतुनि खे ॾिसे थो, कॾहिं माफ़ थो करे, कॾहिं रहम थो करे, कॾहिं प्यार थो करे। हाणे उहो ई जेको उस्तादु आहे या जेको इन्वेजिलेटर सम्झो, त उहो ई जेको असां सां हर वक़्तु गॾु आहे, उहो ई पेपर असांजो ॾिसे, उहो ई असांखे मार्कूं ॾिए, त केॾी वॾी ॻाल्हि आहे। अल्हम्दुलिल्लाह। अॻिते चऊं था इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन। हाणे इहा अहम स्टेटमेंट असां ॾियूं था, अलाह खे चऊं था। इय्याक जो मतिलबु आहे त ॿियनि सभिनी खे दर छॾे सिर्फ़ु तुंहिंजे दर ते तुंहिंजी इबादत कयूं था। इय्याक नस्तईन माना ॿियो कंहिंजे बि दर ते कंहिंखे कोन था सॼूं, सिर्फ़ु तोखे सॼूं था। सबबु इन जो इहो आहे त अलाह पाक जॾहिं दुनिया ठाही, ज़मीन आसमान त अकेलो हो। हिन धरतीअ ते दरिया ठाहियईं ऐं जेके से जंगल लॻाईं, मादनियात रखई, अकेलो हो। न उन वटि को जिन हो, न को इंसान पैदा कई, न को रसूल पैदा कई, न को नबी पैदा कई ऐं न को फ़रिश्तो पैदा कई। उन खां पोइ जॾहिं अलाह ताला सॼो निज़ाम ठाहियो, उन खां पोइ ॿियूं शयूं पैदा कयूं, इंसान पैदा कयईं, जिन फ़रिश्ता सभु। लेकिन हाणे इहो जेको सॼो सिस्टम इन पाण ठाहियो आहे, उनखे हलाए बि पाण थो। इन जो मतिलबु जो सॼी प्रॉपर्टी अलाह जी आहे। हाणे अलाह जी प्रॉपर्टी अलाह खां ई घुरबी, चाहे रिज़्क़ हुजे, चाहे मानी हुजे, चाहे सिहत हुजे, इहा सभु अलाह जूं प्रॉपर्टियूं आहिनि। तंहिंजे करे चऊं था इय्याक नअबुदु माना अलाह साईं सिर्फ़ु तुंहिंजी इबादत कयूं था ऐं असां सिर्फ़ु तोखां घुरूं था, ॿिए खां कोन घुरंदासीं। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अहिड़ो चरियो थी थो वञे, मेंटली रिटार्डेड थी थो वञे ऐं चए थो त न मां ॿिए दर तां वञी घुरंदुसि, मिसाल तौरु शालती भिटाई चयो आहे न त ॾातार त तूं ॿिया मिड़ाई मंगणा, ॾींदड़ तूं ऐं ॿिया सभु तोखां घुरण वारा आहिनि। ऐं वरी ॿी जाते ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे, मूं दर छॾियो पिनी कोह ॿिया। अलाह जा वॾी बि क़ुर वारी तालीम ॾियनि था त अलाह माइंड थो करे त मां जॾहिं तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां, आऊं तव्हां जेको विसवसो कयो था उहो बि ॼाणा थो, त पोइ एॾी वेझी शइ खे छॾे परे खे पुकारबो त पोइ त उहो चरियो थी वेंदो आहे न। त अहिड़नि चरियनि जी वरी पोइ अलाह चए थो इहो शिरक आहे, मां इन जी निमाज़ बि क़बूल कयो, रोज़ा न कंदुसि। तॾहिं तो अलाह साईं क़ुर में चवे फला तदउ माअल्लाहि इलाहन आख़र, अलाह सां गॾु ॿिए कंहिंखे न सॼो। जेकॾहिं ईअं न कंदव त माना तव्हां मेंटली चरियाओ, मां तव्हांखे इंसान कयो, रिज़्क़ ॾिनोमांव, खीर मुंहिंजा खाओ, मेवा मुंहिंजा खाओ, पोइ मां कोन छॾींदोसांव अहिड़े चरियनि खे। फतकून मिनल मुअज़्ज़बीन, पोइ तव्हां थी वेंदव अज़ाब वारनि मां। अंज़र अशीरतकल अक़रबीन, ऐं इहा ॻाल्हि पंहिंजे मिटनि खे माइटनि ताईं क़ुर जी आयत पहुचायो त बाबा इहो कमु न कजो, न त मरी वेंदव। शाह लती भिटाई इन आयत जो तर्जुमो करे थो त हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, रब तोसां गॾु वेठो आहे ऐं तूं वरी पियो थो परियनि 500 किलोमीटर 200 किलोमीटर करे परावनि दरनि ते वञी। क़ुर में चए थो वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। इहा आयत शाह लती पंहिंजे शेर में पाण विधी आहे क़ुर मां। तर्जुमो आहे त असीं तव्हांजे साह जे रग खां वेझा आहियूं। तंहिंजे करे शाह लती फरमाए थो तुंहिंजो तो ई साण पंहिंजो आहीं, पाण आॾो अजीबनि खे तो रब तोसां आहे ऐं तूं अलाह जे आॾो आहीं। उन खां पोइ असीं चऊं था इहदिन सिरातल मुस्तक़ीम, छो त अलाह त ख़ुशि थो थिए न त मूंखां ॿाॾाइनि था। हाणे था अलाह साईं चऊं अलाह साईं असां तोखे रुकेस था कयूं, असांखे सिधो रस्तो ॾेखार। ठीकु आहे न। हाणे उहो पोइ अलाह असांखे छा चवंदो त हीउ क़ुर पढ़ो, इन सां माना सां पढ़ो, रसूल साईं तालीम खे पढ़ो, इहो रिस्तो अथव, हिते मां ॾेई छॾियो आहे। असांजो अलाह खां घुरूं था त माना हिन आयत जी माना आहे त असांखे तौफ़ीक़ ॾे त असीं क़ुर पढ़ूं माना सां, असांखे तौफ़ीक़ ॾे त रसूल सलाम तालीम हासिल कयूं। इहो आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, माना असांजी दिलनि खे फेर, असांजे दिलनि खे फेर ते ॿिया कम छॾे अची हिन क़ुर ते असीं मोटूं। इहा आहे इहदिन सिरातल मुस्तक़ीम। ऐं कहिड़ी आहे इहो रस्तो ॾे सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, अहिड़ो रस्तो जेको तूं अॻियनि खे ॾेखारे उन्हनि खे कामयाबु करे छॾियो, इनाम ॾेई छॾियनि। गैरल मग़दूब अलैहिम वलद्दौलीन, ओड़नि जो रस्तो न जंहिंजे मथां तो गज़ब कयो या उहे जेके गुमराह थिया। केरु आहिनि जंहिंजे मथां गज़ब कंहिंजे मथां थो थिए? इन ते शऊर इनकलाब में मौलाना उबैदुल्लाह सिंधी इन तफ़सीर थो करे त मग़ज़ूब अलैहिम माना जंहिंजे मथां गज़ब कंहिंजे मथां थींदो, चए थो उहे असांजे ज़माने में उहे आलिम आहिनि जेके क़ुर जे हिन सियासत खे छॾे
कंहिं ॿी क़ौम जी तक़लीर कनि था, इहे मग़ज़ूब अलैहिन जे ज़द में अचनि था। इहे ई आहिनि जंहिंजे मथां अलाह जो ग़ज़ब थींदो ऐं जंहिंजे मथां थियो आहे। ऐं ज़ालीन केरु आहिनि? ही उहे माण्हू आहिनि, मौलाना साहिबु लिखे थो त जेके सम्झनि था त हिन ज़माने में क़ुर ॾुखियो आहे, असांखे सम्झ में नथो अचे। जेकॾहिं केरु ईअं चवे त माना ज़ालीन आहिनि। छो त हीउ कोर्स जो किताबु आहे। अलाह ताला हिन किताब खे अहिड़ो डिज़ाइन कयो आहे जो हिकिड़ो बकरार जेको सिंधी बि नथो पढ़ी सघे, उर्दू बि नथो पढ़ी, अरबी बि नथो पढ़ी सघे, रुगो पंहिंजे पुट खे सॾु करे 8 वारे 9 वारे खे, बाबा हेॾे आहे, हे माना कर। हाणे ॾिसो न, ही मूं वटि अरबी में क़ुर, मां हाणे विच मां खोले तव्हां छोकिरे खे चओ पुट मूंखे पढ़ी ॿुधाए, हाणे अलाह साईं छा थो चए? चए थो ए इंसानो, अलाह खां तक़वा अख़्तियार कयो। हीअ जेको क़यामत थींदी, इन जो इहा वॾो अज़ीम वाक़ियो थींदो। तव्हां उन ॾींहुं ॾिसंदव त जेके मायूं पेट सां हूंदियूं ऐं उहे जेके आहिनि से पेट जो ख़्यालु कोन्हे, ॿारनि जा किरी पवंदा। ऐं माण्हुनि खे ॾिसंदव त अलाह जो अज़ाब ॾिसी जेका क़यामत थींदी, ॼण नशे में आहिनि। हालांकि नशे में न आहिनि, लेकिन अज़ाब शदीद। अचो वरी ॿिया विचां पढ़ूं था। अॼु जेको आहे चवनि था त जॾहिं तव्हां हिन जेके क़ुर पढ़ी ॿुधायो था, जेके चिटियूं आहिनि माना में सवलियूं आहिनि, जेके मां माना कयां पियो थो, त जिन खे अलाह सां मिलण जी उमेद कान्हे या सम्झनि था त हिन दुनिया में पेट भरो जेब भरो, मूंखे परवाह न आहे, त वरी छा चवंदा त हीउ क़ुर ॾिसो न अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, थोरो हिनखे मटाए ॾे, को सवलाई करे ॾे, ॿियो को क़ुर ॾे, या हिनखे बदिल कर। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, चईन त मुंहिंजे हथ में कोन्हे त मां क़ुर मटायां या मां पंहिंजे तरफ़ां नथो करे सघां। ऐं त जेको मथां वही आई आहे, मां उहा ई तव्हां ॾे कयां थो। तंहिंजे करे मां ख़ुदि अलाह खां ॾियां थो त मां अलाह जी अलाह जी जेको चवणु न मञा ऐं मूंखे नुक़सानु। हे माना आहे न। हाणे इहो ई थो अलाह फरमाए त ज़ालीन उहे आहिनि जेके चवंदा आहिनि क़ुर सम्झ में नथो अचे। इन ते मौलाना उबैदुल्लाह सिंधी ॻाल्हि कई आहे। ब्रेक खां प्रोग्राम जारी ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह कर में तव्हांजो वरी भलीकार। असां सूरह फातिहा खे सम्झोसीं, जेका अलहम शरीफ़ जंहिंखे चऊं था, ऐं उनजो एंड थो थिए जॾहिं असीं चवंदा आहियूं आमीन। हिन आमीन जो छा मतिलबु आहे? आमीन जो मतिलबु आहे जेको लिखियो आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी पंहिंजे हिन तफ़सीर कई न क़ुर जी, मके में वेही अरबीअ में लिखी अथसि, जंहिंजो असां खयो आहे। त चए थो त आमीन जी माना आहे त ए अलाह साईं, जेकॾहिं हिन धरतीअ ते का अहिड़ी सोसाइटी मौजूदु आहे जिते अदुल आहे, इंसाफ़ आहे, नेकी आहे, बुराई कान्हे का, सभु माण्हू सुठा आहिनि, को माण्हू बुख कोन थो मरे, त अहिड़ी सोसाइटीअ खे असांखे मिलण जी तौफ़ीक़ फरमाए। इहा आमीन जी माना आहे। पर अलाह साईं, जेकॾहिं अहिड़ी का सोसाइटी हिन दुनिया में मौजूदु न आहे त असांखे तौफ़ीक़ ॾे त असां जमायत ठाहे अहिड़ी सोसाइटी क़ाइमु कयूं। माना पोइ असां आमीन जो मतिलबु आहे त असां पाण जहिड़ा माण्हू गॾु कयूं, हिकिड़ी ग्रुप ठाहियूं, पोइ आहिस्ते आहिस्ते करे प्रेशर विझी बुराईअ खे ख़तमु करायूं, एजिटेशन करे बुराई ख़तमु कराए अहिड़ी सोसाइटी क़ाइमु कयूं। लेकिन चए थो मौलाना साहिबु त हिन में शक न आहे त ॻाल्हि मुश्किल आहे, लेकिन ज़ाहिर आहे त इन इरादे खां बग़ैर सिरात मुस्तक़ीम कीअं मिलंदी असांखे, जंहिंखे चऊं था असांखे सिरात रसीम ॾेखार। हिते सूरह फातिहा ख़तमु थी, हाणे अचूं था सूरह बकरा में। सूरह बकरा जी शुरू जूं आयतूं अलीफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तकीन। माना त हिन जी घणनि तरीक़नि सां तफ़सीरुनि ऐं किताबनि में लिखियलु आहे, लेकिन जेको मौलाना उबैदुल्लाह सिंधी हिन जी जेकी माना कई आहे उहा मूंखे दिलि खे ॾाढी वणे थी। चए थो त ज़ालिकल किताब, चए थो उहो ई किताबु आहे, ला रैब फी, जंहिंमें तव्हां हाणे शक न कयो। असल में छा हो त यहूदियुनि खे पंहिंजनि जेके क़ुर आहिनि उन्हनि में लिखियलु हो त मदीने में जे भरिसां रसूल नओं आख़िरी रसूल ईंदो। सो उन्हनि जेको आहे सो उनजे आलमनो लॾो पटे अचे, मदीने आस पास पंहिंजा क़िला ठाहिया त हिते रसूल ईंदो ऐं असां मां ई ईंदो, तंहिंजे करे असां इन इलाइक़े में अॻई था अचे वेही रहूं। तंहिंजे करे उहे इंतज़ार में वेठा हुआ। अच्छा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची वियो, क़ुर बि अची वियो, 12-13 साल जेको सो क़ुर गुज़री वियो, त अञा ताईं हुननि खे यकीन न पियो अचे त हीउ अलाह जो रसूल सचो आहे ऐं क़ुर साॻियो आहे। हाणे छा थियो त जॾहिं मदीने में हिजरत करे विया त जेके असांजा सहाबी हा रज़ी अलाह ताला अनहुम, उहे 100 जे तइदाद में मुस्लमान थी चुका हुआ। त हाणे उन्हनि यहूदियुनि खे ख़िताब आहे त ज़ालिकल किताब, माना
उन क़ुरान उहो साॻियो आहे जंहिंजो ला रईब फी जंहिंमें हाणे तव्हां शक न कयो हुदल लिल मुत्तक़ीन माना त आहे त हीअ हिदायत आहे मुत्तक़ीन लाइ। पर मौलाना साहिबु लिखे थो तंहिंजो मतिलबु आहे त हिन क़ुरान मुत्तक़ी पैदा करे चुको आहे ऐं उहे जेके आहिनि से उहे सहाबी मदीने में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि में छा आहे अल्लज़ीन यूमिनून बिल ग़ैब। तव्हां वञी ॾिसो त हुननि अलाह खे त कोन ॾिठो आहे न जन्नत ॾिठी अथनि लेकिन हुननि खे ग़ैब ते यकीन आहे त ऐं जेके हे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका वही अचे थी उहा ग़ैब जी ख़बर आहे ऐं जेको रसूल सलाम ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाए थो भई युकीमून सलात। ऐं इहे वञी ॾिसो सहाबियो मदीने में त निमाज़ पढ़नि था टाइम ते पढ़नि था 5 वक़्त पढ़नि था ऐं पंहिंजो तहजद पढ़नि था। उहा मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। वञी ॾिसो उन्हनि खे त क़ुरान जे हिदायत सां इहे कहिड़ा मुत्तक़ी पैदा थिया आहिनि जो जेको असां रिज़्क़ ॾिनो अथनि उन मां ख़र्च था कनि। हज़रत अबू बकर सॼो घर अचे ॾिनई जमा कराई पंहिंजो अलाह जे रस्ते में। हज़रत उमर बि पंहिंजा खणी आहे। ईअं साहबी क़ुर्बानियूं पिए कयनि वॾियूं वॾियूं जेको उन्हनि खे रिज़्क़ मिलियो आहे हिक ॿिए खे खाराइनि पिया। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक। ऐं हिन क़ुरान जे अचण खां पोइ इहे जेके सहाबी हुआ जेके अरब हुआ उन वक़्त में तव्हांजे बाइबल खे कोन मञींदा हुआ ज़बूर खे कोन मञींदा हुआ। पर पोइ जॾहिं क़ुरान आयो त उन में जॾहिं अलाह ताला चयो त इहे बि मुंहिंजा किताब आहिनि त पोइ वञी ॾिसो वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िल इलैक ऐं वमा उनज़िल मिन क़ब्लिक जेके तव्हां खां अॻु में बि क़ुरान हाणे उन खे बि मञनि था हिन क़ुरान खे मञनि था। व बिल आख़िरतुम यूक़िनून। ऐं वॾी ॻाल्हि इन्हनि में आहे त आख़िरत ते हुननि खे 100% यकीन आहे। यकीन अथनि त आख़िरत में असांखे हिसाब किताब ॾियणो पवंदो। त पोइ ए यहूदियो हाणे त हिन क़ुरान खे सचो सम्झो। हाणे त हिन क़ुरान जंहिं ते नाज़ुल थिया उन नबीअ खे सचो सम्झो त हाणे जो इंतज़ार में वेठा इहो अची वियो आहे न। ऐं हिन क़ुरान जो इन मां ख़बर पई त हिन क़ुरान में असरु आहे। जेको माण्हू हिन खे पंहिंजी ॿोलीअ में पढ़ंदो अरब अरबीअ में पढ़ंदो चाइनीज़ चाइने में पढ़ंदो अंग्रेज़ अंग्रेज़ी में पढ़ंदो त हिन जे तइलीम मां तव्हां में इहे शयूं पैदा थी वेंदियूं। इहे सभई 4-5 शयूं जेके ज़िक्र आहे बिल्कुलु ई क़ुरान इहा शयूं पैदा कंदो तव्हां में। उलाइक अला हुदन में रबिम। जॾहिं तव्हां में शयूं पैदा थी वेंदियूं हिन क़ुरान खे पढ़ण खां पोइ त अलाह फरमाए थो त इहे ई आहिनि जेके हिदायत ॾियनि पंहिंजे रब जे तरफ़ां। व उलाइकुल मुफ़लून। इहे कामयाबु आहिनि इहे वॾो फलाह पाए विया आहिनि। इन लज़ीन कफ़रू। लेकिन जेके हिन क़ुरान जे मौजूदगीअ में चवनि था न असां काफ़र सही आहियूं असां न मञींदासीं क़ुरान जी तइलीमात खे असांखे परवाह न आहे त आख़िरत में छा थींदो असांजे लाइ अहम आहे त हींअर छा था खाऊं केतिरो पैसो था कमायूं केतिरो फुर था कयूं केतिरो बैंक बैलेंस आहे। जेकॾहिं जो इहो अक़ीदो आहे त पोइ अलाह फरमाए थो सवाउन अलैहिम। पोइ को फ़ाइदो न आहे उन लाइ साॻी ॻाल्हि आहे अंज़रतहुम चाहे उन्हनि खे ड्रेजारियो अम लम तुंज़िरुम न ड्रेजारियो ला युमिनून। हुन जंहिं ॻाल्हि ते बीठल उन ते हिन ॻाल्हि ते ईमान कोन आणींदा। छो त इन्हीअ जे इन एटीट्यूड जे करे ईअं सम्झो त ख़तम अल्लाह अला कुलूब अलाह जे दिलनि ते ठपो हणी छॾियो आहे। वला समेम जो कननि सां बि कोन ॿुधंदा। हाणे जो क़ुरान शरीफ़ आहे न हाणे मिसाल तौरु मां माना कंदुसि चए थो मिसाल तौरु अफ़ हसिब तुम अनमा ख़लक़नाकुम अबसऊं। अलाह चए थो तव्हां सम्झो था त मां तव्हांखे अजायो पैदा कयो आहे। व अन्नकुम इलैना ला तुरजऊं। तव्हां मोटी मूंखे हिसाब किताब कोन ॾींदव। त माना इन्हनि खे ठपो लॻल आहे जो ॿुधनि बि कोन था त क़ुरान में अलाह चए थो त तव्हांखे मां ईअं बेकार ॿुधायो। तव्हांखे पेंसिल बि केरु ईअं ठाहे थो इंसान खे ठाहियो अथसि कन अथसि दिमाग़ आहे नर्वस सिस्टम आहे ब्लड पिए थो हले रत पिए थी ऑक्सीजन खणी वियो रत साफ़ पिए थो करे कार्बन डाइऑक्साइड निकिरे पई थी त इहो अजायो ठाहे छॾियो अथई। त पर तॾहिं बि ॿुधनि कोन था ॼण की हिननि जे मथां ठपो दिलि ते बि कननि ते वला अबसारिम अखियुनि ते बि ठपो गिशावतुनि ढक अथनि वलहुम अज़ाबुन अलीम। पोइ जॾहिं जानवर थी था वञनि जेके माण्हू अहिड़े क़िस्म सां जानवर थी था वञनि इंसानियत मां किरी त पोइ इन्हनि खे अज़ाब अज़ीम मिलंदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो दुआ घुरो या मुक़ल्लिबल क़ुलूब ए दिलनि खे फेरण वारा सबित क़ुलूबना अला दीनिक असांजे दिलनि खे पंहिंजे दीन ते क़ाइमु रख मज़बूत कर। या चए थो घुरो दुआ छो त दिलि अलाह जे ॾिसो न हुननि माण्हुनि जो दिलि ते ठपो हणी छॾियईं न ॿुधनि न सम्झनि न सोचनि गॾु ऐं कुते वांगुरु वेठा खाइनि रिश्वतूं वेठा खाइनि ओ घरनि में फॉल सीलिंग में बि रिश्वत जा पैसा त वॉशिंग मशीन में पैसा। पोइ इहे छा आहिनि अलाह फरमाए थो त इहे जेके आहिनि से मैंने इन्हनि जे मथां ठपो लॻल आहे अखियुनि ते कननि ते सभिनी ते ऐं इन लाइ अज़ाब अलीम आहे। तंहिंजे करे इहा दुआ घुरणी आहे। व मिनन नास मई यकूल आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर व मा हुम बिमुमिनीन। चए थो माण्हू हिकिड़ा आहिनि ॼमनि त मुस्लमाननि जे घरनि में था कलमो बि पढ़ियो अथनि लेकिन माण्हू खे चवनि असां मुस्लमान आहियूं। अदा मां केरु आहीं तूं अदा मां मुस्लमान आहियां
लेकिन वमाहुम बि मोमिनीन, हुननि वटि ईमान आहे ई कोन, तॾहिं त चोरी कनि, तॾहिं कूड़ ॻाल्हाइनि, हुकुमरान जे चवण ते ज़ुल्म कनि, पुलिस वारा पंहिंजे साहब जे चवण ते ग़रीबनि खे फासाइनि, रुश्वत लाइ माण्हुनि खे ॿधनि, त पोइ कहिड़ो ईमान आहे? जेकॾहिं बाक़ी पुछ त केरु आई, चवंदो मां मुस्लमान आहियां बाबा, अबा तूं मुस्लमान आहीं हिंदू आहीं, चवंदो मां मुस्लमान आहियां, त इहा ई माना थो करे त माण्हुनि में जेके चवनि था त असां अलाह ऐं आख़िरत ईमान आहे, पर हुन वटि ईमान कोन्हे। इहो अलाह इहे माना इन चई अलाह सां था कनि, अलाह खे धोखो था ॾियनि, वलज़ीन आमनू, ऐं आम माण्हुनि मोमिननि खे बि धोखो ॾियनि था। अलाह फरमाए थो पोइ वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, इहो धोखो पंहिंजे पाण खे था ॾियनि, वमा यशुरून, पर अलाह हिन जो अकुल एॾो ज़ाया करे छॾियो आहे जो इहा ॻाल्हि खे सम्झ में शऊर ई कोन थो अचे त असीं धोखो पाण खे था ॾियूं या असां कंहिंखे था ॾियूं। फ़ी कुलूब में मरदुन, इन जे दिलनि में मर्ज़ अची वियो आहे, फ़ज़ादहुमुल्लाह मर्ज़ा, जीअं टाइम गुज़रंदो तीअं मर्ज़ वधंदनि, तीअं रुश्वत वधंदी, तीअं ज़ुल्म कंदा, तीअं कूड़ हणंदा, माना इन्हनि हिकिड़े माण्हू जेको ग़लति रस्ते ते निकिरी पिया, पोइ इन जी मोट कान थी थिए जेसिताईं अलाह खां माफ़ी रटे। वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं अलाह चए थो अज़ाब अहिड़ो मिलंदो जंहिंमें पेन थींदनि ॾाढो, अलीम सूर, बेमा कानू यक्सिबून, जेके हे कूड़ी ज़िंदगी था गुज़ारनि, हिक खे ॿी ॻाल्हि, हिक खे टी ॻाल्हि जो कूड़ था आणनि। वाइज़ा कील लहुम ला तुफ़सिदू फिल अर्द, जे हुननि खे सम्झाइबो न त बाबा छो था रुश्वत खाओ, तव्हां छो ग़रीबनि खे थाणनि ते ॿधी मारियो था कंहिंजे चवण ते, कंहिं MP जे चवण ते, MLA जे चवण ते, हाणे कंहिंखे ॿनीअ ते कब्ज़ो करिणो आहे त हुनजे मथां कूड़ी FIR कढी वई, असांजे मथां हथियारनि सां हमिलो कयो अथनि, हण सभु ॿधी विया, कुटियोनि जेसिताईं ॿनी न लिखी ॾियनि। त जॾहिं उन्हनि ज़ालिमनि खे चइबो त बाबा तव्हां फ़साद न कयो ज़मीन ते, त छा चवंदा, कालो इनमा नहन मुस्लिहून, छा चरिया हो जा, असां त ग़रीब अवाम जी एॾी ख़िदमत था कयूं, असां त इस्लाह था कयूं, ऐं जेको आहे सो असां वरी कहिड़ो ग़लति कमु था कयूं, हे असां वोटनि में वोट खणी माण्हुनि जी मदद था कयूं, नौकरियूं था ॾियारियूं, हालांकि उहे ॾोकड़ वठी ॾींदा हूंदा, चवंदा असां त इस्लाह था कयूं। अलाह थो चए न, इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून, इहे हक़ीक़ी फ़सादी आहिनि, वलाकिन ला यशुरून, पर एॾो अकुल इन्हनि जो मेंटली रिटार्डेड थी विया आहिनि जो इहो फील बि कोन था कनि त असां जेको सो ग़लति मुआशिरे में फ़साद था कयूं। ऐं जेकॾहिं चइबो विहारे अदा हेॾी अचो, वज़ा कील लहुम आमिनू कमा आमन अन्नास, चई साईं हे बि त इंसान आहिनि, ॾिसो मोमिन आहिनि, निमाज़ पढ़ंदा, रोज़ा रखंदा, हू फलाणो ऑफिसर आहे, ॾिसो रुश्वत कोन थो वठे, केॾो नेक माण्हू आहे ऐं चङो कमु थो करे, त तव्हां उन्हनि जहिड़ा थियो त चवंदा कालू नो मिन कमा आमन सुफ़ा, चई बाबा इहे त चरिया आहिनि न, इन्हनि चरियनि जहिड़ा ईमान आणियूं छा, घर में बुख थो मारनि ॿारनि खे, हिते त असां जेको मुंहिंजे पुट खे बि कार, मुंहिंजो टोयोटा, हिननि खे छा आहे, रिक्शे में थो अचे, रिक्शे में थो वञे, साॻियो ग्रेड मूं जहिड़ो अथसि, त चवंदा कालू नोमिन कमा आमन सुफ़ा, त असां चरियनि जहिड़ा ईमान लाहियूं। अलाह चए थो अला बेशक इन्नहुम हुमुल सुफ़ा, हक़ीक़ी मेंटली रिटार्डेड चरिया इहे ख़ुदि आहिनि, वलाकिन ला यअलमून, पर हुन वटि इल्मु कोन्हे जो क़ुर पढ़ियो कोन अथनि। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ जारी रखंदा प्रोग्राम। ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार, असां हलूं पिया सूरे बकरा जी आयत नंबर 14 ते, त इहे माण्हू चरिया आहिनि, ऐं वरी अच्छा चरिया बि आहिनि पर वरी ड्रामेबाज़ बि आहिनि। मिसाल तौर कंहिं फंक्शन में वेंदा, मिसाल तौर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे को फंक्शन आहे, ॾींहुं आहे, या किथे क़ुर जो दर्स आहे, उते जेकॾहिं हिन खे इनवाइट कबो, साईं अचो हेॾी मजलिस आहे, पोइ माण्हुनि जे मुंहं ते उते वञी पोइ चए थो क़ुर छा, वैज़ा लकुल लज़ीन आमनू कालू आमना, उते वञी दीन जूं ॻाल्हियूं कंदा, हा साईं अल्हम्दुलिल्लाह, ऐं जेको आहे सो ऐं ईमान वारनि सां मिलंदा त चवंदा असां त ईमान वारा आहियूं, पर पोइ वरी उतां निकिरी जॾहिं वरी पंहिंजे टोलनि में वेंदा जिते शराब ऐं नशा ऐं ज़नाऊं थींदियूं, वैज़ा खलव इलाह शयातीन, पाण जहिड़नि शैताननि सां जॾहिं वञी अकेला थींदा त हुनखे चवंदा खिलंदसि, अड़े तो तुंहिंजे व्हाट्सअप ते तुंहिंजो अचे पियो ॾाढो टोपी पायो वेठे हैं हिन में दर्शन वग़ैरह में, त चवंदा कालू इन्ना माकुम, चई न बाबा असां तव्हांजी टोले जा आहियूं, इन मां न हुन मुस्तहज़िन, बड़े उन्हनि खे बेवकूफ़ कयोसीं, उन्हनि सां असां मज़ाक पे कईसीं। तंहिं ते अलाह ताला फरमाए थो अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम, कि हक़ीक़त में इहो मज़ाक़त या जेका इहा इस्तहज़ा तव्हां सां रब वेठो करे, भई यमुद्दुहुम, ऐं इन्हनि खे वधाए थो फ़ी तुग़यानिहिम यअमहून, पंहिंजे इन सरकशीअ में अंधा थो पियो अलाह इन्हनि खे करे त जीअं वधंदा वञनि। तंहिंजे करे चए थो इहे केरु आहिनि, उलाइक लज़ी नश्तरउल ज़लालत बिल हुदा, इन्हनि माण्हुनि छा कयो जो गुमराह हिदायत विकिणी ऐं बद खे
ख़रीद कयो अथनि रबहत तिजारत इहा जेको बिज़नेस कयो अथनि वरिती अथनि राही वठी ऐं हिदायत विकिणी अथनि फमा रबहत तिजारतुम इहा तिजारत इहो इन जो बिज़नेस कॾहिं हिन खे फ़ाइदो कोन ॾींदो वमा कानू मुहतदीन न को इन्हनि खे हिदायत मिलंदी ऐं हिदायत याफ़्ता थींदा मसल हुम अलाह चए थो इन्हनि माण्हुनि जो मिसाल कीअं आहे का मसल इस्तौक़द नारन हिकिड़ो माण्हू हो ऊंद ई हुन बाहि ॿारी फलमा आज़ाद पोइ जॾहिं बाहि थी वई ज़हब अल्लाह बि नूर हिम छॾियो तरक़ ज़ुल्मात ला ऐं साॻियो ई वरी ऊंदहि में हलियो वियो ऐं ॾिसी कोन थो सघे त हाणे अलाह रोशनी बाहि ॿारे छॾी आहे न हाणे हिकिड़ो माण्हू आहे अचे थो न क़ुर जे माहौल में हिनखे ख़बर पए थी लेकिन पोइ वरी अलाह हिनखे अंधो करे छॾे माना ॾिसे कोन थो माना क़ुर त मौजूदु आहे इहो झटको हिनखे मिले थो सुम्हनि बुकुमनि उमियुनि माना इहे ॿोड़ो गूंगा अंधा आहिनि फम ला अर्जुन सिधे रस्ते ते कॾहिं मोट कोन खाईंदा पोइ कसई बि मिन समा या सम्झो त आसमान में ककर आहिनि फी ज़ुल्मातुनि सफ़ा व राउदूं व बर्क़ उन में गजगोड़ बि आहे खिवण बि लॻे थी हाणे उहो जेको एॾो ड्रिजनि था यजलून असाबियूं फी अज़ान में सवाइक हज़रल मौत मौत जे ड्रिज खां जेको आहे सो आङुरियूं था विझनि कननि में वल्लाहु मुहीतुम बिल काफ़रीन अलाह इन काफ़रनि खे वकुड़ियो वेठो आहे यकादुल बर्क़ पर जीअं ई खिवण वञे थी यख़्तफ़ अबसारुम त एॾी खिवण आहे ॼणो की अखियुनि खां अंधो करे छॾींदा आहिनि कुल मां अज़ालहुम पोइ जॾहिं थोरी खिवण ते रोशनी थिए थी त मशो बि थोरो अॻिते वधंदा हाणे माना इहे आहिनि जेके विच में कॾहिं कॾहिं का दीन जी ॻाल्हि ॿुधी थोरो असरु थियनि थो पोइ चवनि था इहा ॻाल्हि सही आहे वैज़ा अज़लम अलैहिम कामू वरी जेकॾहिं खिवण बंदि थी वई त बीह था रहनि माना ही ईअं आहिनि वला शाह अलाह लज़हब अलाह इन्हनि खे मूं अखियूं ऐं जेके कन ॾिना आहिनि न अलाह जेकॾहिं मां चाहियां हिनखे अंधो परमानेंट अंधो करे परमानेंट ॿोड़ो करे छॾियां पर अलाह छॾे थो ॾियनि इन अलाह अला कुल शइन क़दीर अलाह पाक हर शइ ते क़ादिर आहे तंहिंजे करे रब साईं फरमाए थो या अय्युहन्नास उबुदू रब्बकुम ए इंसानो अलाह जो चयो मञो अलाह कयो अल्लज़ी ख़लक़कुम तव्हांखे पैदा कयो आहे तव्हांखे पैदा जंहिं कयो आहे तव्हां उन जी इबादत न कंदव वल्लज़ीन मिन क़बलिकुम लअल्लकुम तत्तक़ून ऐं न सिर्फ़ु तव्हांखे पैदा कयो अथई पर तव्हां खां जेके अॻु में जेतिरा बि इंसान पैदा थी चुका आहिनि उन्हनि खे पैदा कयो अथई त जीअं तव्हां कयो केरु अलाह साईं अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशऊं जंहिं ज़मीन ते तव्हांजो फ़र्श कयो अथई वसमा बिनान ऐं आसमान खे ढकु कयो अथई व अंज़ल मिन समा मान ऐं पोइ आसमान मां मींहुं वसाए थो फ़अख़रज बिही मिन समरात रिज़्क़न लकुम ऐं इन पाणीअ मां तव्हांजे लाइ समर निकिरनि था जेको तव्हां रिज़्क़ आहे हे जेको सॼो पाणी चाहे वाह में अचे थो कैनाल में अचे थो रिवर इंडस में अचे थो इहे सभु मींहं जो पाणी आहे पोइ खणी बर्फ़ थी वञे उते पहाड़नि ते पोइ तव्हां आस्ते आस्ते ॻरे थो त जीअं इन्हीअ मां तव्हांजा समरा जेके तव्हांजो रिज़्क़ आहे तंहिंजे करे जेको अलाह पाक तव्हांखे एॾो खाराए प्यारे ऐं पाणी तव्हांखे ॾिए वाह वहाए दरिया वहाए त पोइ फला तजदू लिल्लाह अंदादऊं अंतुम तालमून पोइ अहिड़े अलाह जे मुक़ाबले में तव्हां चवंदव त फलाणो मूं ते महिरबानी थो करे फलाणे जे करे मां पलजां थो अलाह थो तव्हांखे पाले अलाह तव्हां लाइ सभु शयूं कयूं त इन करे अलाह सां तव्हां शिरक न कयो उहो अंतुम तालमूं ॼाणे माणे जॾहिं बि तव्हांखे ख़बर आहे त सभु कुझु अलाह पाक थो करे बाक़ी जेकॾहिं तव्हांखे शक आहे भई इन कुंतुम फी रईबिन मिम्मा नज़लना अला अब्दना जेकॾहिं तव्हांखे हिन क़ुर शरीफ़ में शक आहे त हीउ शायदि अलाह जो क़ुर न आहे फातू बि सूरतनि में मिसली पोइ चए थो भला हिकिड़ी सूरत अहिड़ी ठाहे ॾेखारियो अरबीअ में वदाउ शोदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन पोइ भली हिनखे ठाहिण जे लाइ तव्हां वठी अचो ॿिया माण्हू अरबदान वठी अचो वॾा वॾा फिलासफ़र वठी अचो मिन दून लेकिन अलाह खां सवाइ यानी अलाह जी चोरी न कजो माना ईअं न त हितां हिकिड़ी टुकड़ो आयत जो खणी वरी उहो ॿिए ते हणो इन कुंतुम सादिकीन जे तव्हां सचा हो फ़इन लम तफ़ालो पर जे इहो करे न सघो या चैलेंज क़बूल न करे सघो वलन तफ़ालू कोन सघंदव पोइ फतनासफल हिजारा पोइ ड्रिजो उन जी जंहिंमें जेका ॿारणा उनजो उहो आहे हिकिड़ो हिजारा माना पथर ऐं ॿियो इंसाननि जी चर्बी पथर छा आहे जेको स्टोन आहे उन मां बाहि कीअं निकिरंदी जॾहिं फिशन ऐं फ्यूअन थींदो माना हुनजा जेकॾहिं एटम आहिनि जॾहिं एटम टुटंदो ॿिनि नंढनि हिसनि में त उन मां बिजली पैदा थींदी ऐं बाहि पैदा थींदी जेका सिज जी रोशनी इन जेको सो
फिशन मां पई थी थिए। ऐं फ्यूअन जेका हूंदी आहे जॾहिं ॿ नंढा आइटम पाण में मिलंदा आहिनि त उन सां एनर्जी पैदा थींदी आहे, उहा तारनि में आहे। माना 60 लख डिग्री सेंटीग्रेड उते बिजली गर्मी पैदा थिए थी ऐं सिज में 6 लख जेको डिग्री सेंटीग्रेड गर्मी पैदा थिए थी। त जहन्नम बि इन्हनि फ्यूअन ऐं फिशन जे बाहि सां ॿरंदो ऐं उन सां गॾु वक़ूदन नास, उनजो ॿियो ॿारणु इंसान जी चर्बी ऐं जिस्म थींदो। उइदत लिल काफ़रीन, काफ़रनि जे लाइ अलाह तयारु करे रखी आहे। तंहिंजे करे हीउ जेको क़ुर शरीफ़ आहे इन जो इंट्रोडक्शन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो आहे? अन अबी हुरैरा काल काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन अंबिया नबीयुन इल्ला ओतिय मा मिसलहु आमन अलैहि बशर। चए थो त मूंखां अॻु में जेके बि अलाह जा रसूल ऐं नबी गुज़रिया हुआ उन्हनि खे अलाह ताला को न को मौज़ो ॾिनो जंहिंखे ॾिसी माण्हुनि ईमान आंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे लठ ॾिनई, हज़रत ईसा अलैहिस्सलाम मोहलनि खे उथारे कंदो हो, कोढ़ियुनि खे ठीकु करे छॾींदो। ईअं जेको आहे सो इन सभिनी खे या जेको सो मौज़ा ॾिनई। चए थो मूंखे छा ॾिनई? इन मां कान लज़ी ऊतीत, जेका मूंखे मौज़ो मिलियो आहे वहीयन ओ हाहुल्लाह इलही, ही क़ुर आहे जेको मुंहिंजे अलाह वही कयो आहे। माना ही क़ुर शरीफ़ चए थो ही मुंहिंजो रसूलुल्लाह असांजो मौजज़ो आहे। ऐं फ़अर्जू, तंहिंजे करे मूंखे पका उमेदु आहे वधी वञे। रीज़न छा आहे? ही मौज़ो उन्हनि नबियुनि जो मौज़ो ऐं वक़्त जो, ही मौज़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़यामत ताईं मौजूदु आहे। तंहिंजे करे उम्मत वधे। हिन वक़्तु जेको इस्लाम फैलिजे पियो थो यूरोप में, क़ुर मां थो फैलिजे न। छो त क़ुर शरीफ़ में 1000 अहिड़ियूं आयतूं आहिनि जेके लेटेस्ट जेके साइंटिफिक जेके डिस्कवरी थियनि थियूं उन खे इशारो थी करे। मिसाल तौर में अचे थो अंज़लनल हदीद, क़ुर में थो अचे, माना लोह मथां आयो आहे। हाणे था चवनि त वाक़ई लोह तारनि में ठहियो आहे, उतां हेठि किरियो आहे। अहिड़े नमूने सां चए थो तव्हां मथां 7 आहिनि, हाणे था चवनि त वाक़ई असांजे ज़मीन जे मथां 7 लेयर आहिनि, जंहिंजे करे या टीवी थी हले, जंहिंजे करे का ॿाहिरां शइ अचे थी त उहा उन लेयर मां लंघी ॻरी वञे थी। इहे आहिनि न। वरी चवनि था साइंस त चवनि था त हे जेको यूनिवर्स आहे एक्सपेंड थो थिए। अचे थो इन्ना लहू लमौसून, असां हिन यूनिवर्स खे वधायूं पिया था। वरी चवनि था त न दुनिया जेका आहे त हिकिड़े पॉइंट मां फाटी निकिती आहे। क़ुर बि चए थो त ज़मीन आसमान कान था रतका फतकना हुमा। त इहो मौजज़ो आहे जंहिंजे करे रसूल सलाम चए थो मूंखे ही मौजो मिलियो आहे मुंहिंजी उम्मत। ऐं हाणे इहो मौजो तव्हां सां बि थी सघे थो। जॾहिं तव्हां हिन क़ुर खे हिन रमज़ान शरीफ़ में रोज़ा 83 पारा पढ़ंदव त इनशा अल्लाह ताला तंहिंजे करे रब साईं फरमाए थो बशिर लज़ीन आमनू अमलु सालिहात, ख़ुशख़बरी ॾसियो उन्हनि खे जेके ईमान आणे नेक अमल कनि था। अन लहुम जन्नातिन तजरी, उन्हनि खे बदिले में मिलंदी जन्नत जंहिंजे हेठां वाहियूं वहनि थियूं। कुल मां रुज़कू मिनहा मिन समरतन, उते जेको तव्हांखे फ्रूट खारायो वेंदो। कालू हाज़ल लज़ी रुज़किना मिन क़बुल, चवंदा हे त साॻा ई अंब आहिनि न जेके असीं खाईंदासीं, हे सूफ़ साॻा आहिनि, हे जेके सभु शयूं साॻियूं आहिनि त अलाह फरमाए थो त उतू बि मुतशाबिहन, शिकिल साॻी अथनि पर अंदरि मज़ो ॿियो हूंदो। वलहम फ़ी अज़वाजुन मुतहरतन, उते घर वारियूं पाक हूंदियूं। वहम फ़ीहा ख़ालिदून, हमेशह रहंदा। मां अलाह ताला खां दुआ घुरां थो त अलाह साईं असांखे हिन क़ुर सां रमज़ान शरीफ़ में जोड़े। ऐं वरी इनशा अल्लाह सुभाणे हिन ई टाइम ते वरी अॻिते आयतूं खणंदा वेंदासीं। इहो कलाक खनि वेहंदव न त अलाह ताला थी सघे थो तव्हांजे सॼे नसीब खे मटाए ऐं तव्हांखे नेक करे, तव्हांजे रिज़्क़ में बरकत करे, तव्हांजे घरनि में ख़ुशियूं आणे। आमीन रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी